अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इबरत टेलीविज़न सां गॾु आऊं आहियां मुख़्तियार अली वको। हिन वक़्तु असां सां गॾु प्रेमी जोड़ो मौजूदु आहे जिन एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं तहफ़ुज़ जी जेको आहे सो अपील कई आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम। अदी तव्हां पंहिंजो किथां जा आहियो असल? मीरपुर खां। अच्छा, तव्हां किथे शादी कई आहे? कराची। अच्छा, ही छोकिरो जेको आहे तव्हांजो छा थिए? मामे जो पुटु आहे, पसंदि जी शादी कई आहे। अच्छा हा। अच्छा, तव्हांजा माइट जेके आहिनि उहे छा था चवनि तव्हांखे? उहे चवनि था तव्हांखे ज़ाल मतिलबु ख़तरो आहे, मतिलबु मुंहिंजे मुड़ुस खे मूंखे ख़तरो आहे इलाही, मतिलबु मुंहिंजे मामे जो पुटु आहे उन मां इलाही ख़तरो आहे। उनजो नालो छा आहे? उनजो आहे अलीसन। अच्छा, उहो छा थो चए? उहो चए थो तव्हां ॿिन्हिनि खे किथे बि मिलंदव तव्हांखे मारींदुमि। त न, छाजे करे? उहो शादी करे। न, तव्हांजी पहिरीं उन सां शादी थी थिए? मामे जे पुट सां ॾिनल हुअमि, हुन सां शादी करण पिया चाहिनि, पोड़ो उहो। तव्हां उन सां नथा शादी? न, हुन सां नथा करणु चाहियूं। ऐं ही केरु आहे? ही मामे जो पुटु आहे, मुंहिंजो मुड़ुसु आहे। हिन सां तव्हां पसंदि जी शादी जी कई? शादी कई आहे। तव्हांखे कंहिं दबाव त कोन विधो आहे, ज़बरदस्ती या दोरीअ ही तव्हांखे खणी आयो आहे? न न, कोई बि न, मां पसंदि शादी कई आहे, पंहिंजी मर्ज़ी सां शादी कई आहे। हाणे तव्हां छा था चाहियो त माना तव्हांखे ज़िंदगी जो ख़तरो आहे, उन्हनि माण्हुनि मां तव्हांखे इंसाफ़ खपे? हा, उन्हनि मां इंसाफ़ खपे ऐं ख़तरो आहे मुंहिंजे मुड़ुस खे बि, मूंखे बि। कंहिं मां ख़तरो आहे? मुंहिंजे अलीसन मां, मामे जो पुटु आहे हुन मां। अच्छा, तव्हांजो नालो छा आहे? जी गफ़ार। अच्छा, तव्हां प्यार जी शादी कई? जी प्यार जी शादी कई आहे, किथे लव कई आहे? मैरिज कराची में। अच्छा, हाणे तव्हांखे जी। कंहिं मां ख़तरो आहे? असांखे ख़तरो आहे पंहिंजे मामे जो पुटु अली सन, हिनखे धमकी पियो ॾिए तुंहिंजे मुड़ुस खे न छॾींदुमि, किथे बि मिलियव मां तव्हांखे न छॾींदुमि। हिन जी शादी पिया कराइनि ज़ोर ज़बरदस्ती। अच्छा, कंहिंसां शादी पिया कराइनि? जी, उहो मुंहिंजे मामे जो पुटु आहे। न, उहो वॾी उमिरि जो? जी, वॾी उमिरि जो, हिन जी ज़ोर ज़बरदस्ती शादी पिया कराइनि। हिन चयो हुते मां न कंदुमि। असल में मूं हिन सां शादी कई राज़ ख़ुशी सां, कोर्ट में निकाह कयो असां। हुननि धमकी ॾिनी आहे असांखे किथे बि मिलियो, किथे बि गॾियव असां तव्हांखे न छॾींदासीं। अच्छा, तव्हांजी ज़ात कहिड़ी आहे? लाशारी। ऐं अदीअ जी? अदी जी बि लाशारी आहे। अच्छा, कहिड़ो मुतालबो तव्हां हुकूमत सिंध खां ऐं IG सिंध खां ॿुधाईंदो? असांजो इहो अपील आहे त असांखे तहफ़ुज़ खपे इदारनि खां, असांखे धमकियूं पिया ॾियनि, किथे बि गॾियो असां तव्हांखे न छॾींदासीं। मुंहिंजा मामा आहिनि, मुंहिंजा सौट आहिनि माराठ, उहे इहे ई पिया धमकियूं ॾियनि, असां तव्हांखे न छॾींदासीं। जी नाज़रीन, तव्हां प्रेमी जोड़े जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो चवणु हो, छोकिरीअ जो चवणु हो त मूं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां जेको आहे सो मुंहिंजो मामे जो पुटु आहे, उन सां जेको आहे सो कराची जी अदालत में प्यार जो परणो कयो आहे। ऐं हिन जो इहो बि चवणु हो त मुंहिंजा जेके वारस हुआ उन्हनि हिकु वॾी उमिरि जे शख़्स सां मुंहिंजी ज़बरदस्ती शादी कराइण ते चाही, उन जे करे आउं पंहिंजे मामे जे पुट खे पसंदि कंदी हुयसि। उन सां जेको आहे सो मूं रज़ा ख़ुशीअ सां जेको आहे सो शादी कई आहे। ऐं हाणे जेको आहे सो जेको जंहिं शख़्स सां मुंहिंजी ज़बरदस्ती शादी कराई पई वई, उनजो जेको भाउ आहे उन मां मूंखे ज़िंदगीअ जो ख़तरो आहे। असां ॿिन्ही खे, मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे, हिन अहिला इख़्तियारनि खां जेको आहे सो इहो मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते जेको आहे सो उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई करे ऐं असां जेको आहे सो असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मुख़्तियार अली वको, इबरत न्यूज़, हैदराबाद।